ज़रा यूनिवर्सिटी टंडोजाम जे AM शेख ऑडिटोरियम हॉल में सिंधी जी सूफियानी जमायत अंजुमन गुलामान कलंदर सिंध जे सरवाण सैयद गुलाम हैदर शाह जी किताब विज़न ऑफ लाइफ जी रोनमाई थी गुज़री। किताब जी रोनमाई जी तकरीब जा मेहमान ख़ास ज़रा यूनिवर्सिटी टंडोजाम वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मरी हुआ, जॾहिं मारूफ़ लेखक महमूद अल हसन मुग़ल, डॉक्टर इस्माइल कुंबर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। पंहिंजो हमेशह ईअं थींदो आहे, पर साल बि पंहिंजो हिकिड़ो अंग्रेज़ी जो बुक जेको उनजी बि हिते सरमनी थी ऐं अॼु बि उहे एगली कचहर जूं मोहबतूं आहिनि, प्यार आहिनि जो असांजी बि हौसला अफ़ज़ाई करे स्टूडेंट प्रोफेसर VC साहब ऐं हिते आया ऐं जेको हौसला आहे हीअ असल में हिकिड़ो पैगाम आहे, मैसेज आहे अमन अमान जो, मोहबत जो ऐं हिकिड़ी असांजी सोच आहे जेका उहो पंहिंजे इन बुक में आई आहे। हाणे जॾहिं इहो बुक पढ़िबो त असांजी जेको आहे सो इन सोच जी विजन ऑफ लाइफ है, इहो पंहिंजी जाइ हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो। इन करे रखे थो जो गुलाम हैदर शाह साहब जेके कलंदरी आहिनि उन्हनि एॾी बहितर नमूने सां चूंड कई आहे। उन्हनि कोटेशन्स जी जेका कवाले ज़रिए आहिनि ऐं ख़ासि तौर ते अंग्रेज़ी ज़बान में उन्हनि खे आंदो आहे त जीअं जेके असांजा पढ़ण वारा आहिनि, ख़ासि तौर ते जेको नौजवान नस्ल आहे, यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आहिनि, उन्हनि जी ॿोली बि इम्प्रूव थिए, उहे पंहिंजे पाण खे बहितर बि महसूसु करे सघनि। अॼोके किताब जे हवाले सां विजन ऑफ द लाइफ जंहिंमें गोल्डन ड्राफ्ट ऑफ द सूफ़ीज़म जा लिखियल आहिनि, उहो सॼो अक़वाल ज़रीन ते मुश्तमिल आहे, जंहिंजा तक़रीबन 112 पेजिस आहिनि ऐं साईं हिन खां अॻु में तक़रीबन जेको सो माना 25 खां मथे किताब छपाया आहिनि ऐं 50 अञा उनजे प्रोसेस में आहिनि। ऐं सम्झा थो त अॼु जेको माना हीअ तकरीब थी, हिन में हिकु त किताब जी मोहरत थी, ॿियो साईं जी शख़्सियत ऐं शाह जी शख़्सियत खां पोइ जेको साईं हिन किताब में अलम जे हवाले सां, अमन जे हवाले सां, पीस जे हवाले सां ऐं जेका सा मोहबत जे हवाले सां, इश्क जे हवाले सां जेका ॻाल्हि कई आहे, तव्हां सम्झा थो त उहो असांजे नौजवान लाइ हिकिड़ो मशल राह आहे। जेका किताबी महूरत आहे साईं गुलाम हैदर शाह बादशाह जिन जे जेको आहे सो किताब जी विजन ऑफ लाइफ, ऐं साईं जो ही 14-15 किताब आहे जेको मार्केट में अची चुको आहे ऐं जेको आहे सो साईं पंहिंजी तक़रीरुनि जे ज़रिए जर झंग वञी ऐं जेको आहे सो पैगाम ॾियनि पिया अंजुमन गुलामान कलंदर जो। सूफ़ी अज़म जो जेको आहे हिकिड़ो सिन्फ़ आहे ऐं सूफ़ी अज़म ते साईं जिन कमु पिया कनि। साईं जे किताब इंसानियत जो दर्द रखंदड़ मुफ़क्किर साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जे 23 किताब द विजन ऑफ लाइफ जी महूरती तकरीब थी रही आहे ज़रिए यूनिवर्सिटी टंडोजाम में। हिन किताब जो टाइटल जेको अञा उनखे असां वधीक जेकॾहिं डिफाइन कयूं त गोल्डन ड्रॉप्स ऑफ द सूफ़ीज़म, उहे मोतीअ जा दाणा, उहे मोतीअ जा कणा जेकॾहिं असां उन्हनि खे अपनाए पंहिंजी ज़िंदगीअ खे, पंहिंजी हिन मुआशिरे में उन ज़िंदगीअ खे वधि खां वधि बहितर करे सघूं था। अॼोको जेको किताब आहे विजन द ऑफ लाइफ, ये जेके सोनहरी मोती आहिनि, सोनहरी मोती आहिनि जेके पंहिंजे हीअं में हंडाइबा, उहे हंडाइण सां इंसान जी ज़िंदगी चेंज थिए थी। इन्हनि मोतियुनि जो मक़सदु आहे, इन मोतियुनि जो मक़सदु इहो आहे त यूनिवर्सिटी जे हवाले सां अॼु जेका हिन किताब जी मोहरत रखी वई आहे, जेको किताब बाबा साईं सैयद गुलाम हैदर शाह काज़मी कलंदरी लिखियो आहे, इहो 23 किताब आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अॼु जे नौजवान खे अहिड़नि किताबनि जो मुतालियो करणु घुरिजे त हू मुआशिरे में मनफ़ी किरदारु अदा करे सघनि। कैमरामैन शफ़ी बलोच संगत मोहम्मद खान जमाली, धरती TV न्यूज़ टंडोजाम।